ईरानी सदर इब्राहिम रईसी जे साथियुनि समेत मौत ते अॼु सौग आख़िरी रस्मनि जी शुरूआति अॼु तबरेज़ खां थींदी, जनाज़े नमाज़ हर ॾींहुं तेहरान में अदा कई वेंदी। ईरानी मीडिया मूजिब सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामना तेहरान में जनाज़ा नमाज़ पढ़ाईंदो। इब्राहिम रईसी खे जुमे ॾींहुं मुशहद में मिटी मां हवाले कयो वेंदो। ईरानी सदर जी वफ़ात बाद नायब सदर मोहम्मद मुक़बिर सदर जी ज़िम्मेवारी संभाले वरिती। ईरानी काबीना जो हंगामी इजलास तलब। ईरानी आइन मूजिब ईरानी सदर जे फोत थियण बाद 5 ॾींहनि अंदरि सदारती इलेक्शन कराई वेंदी। नायब सदर पार्लियामेंट जे स्पीकर अदलिया जे सरबराह ते बदल काउंसिल क़ाइमु थींदी। आला सतह काउंसिल 5 ॾींहनि अंदरि नए सदर जी चूंड यकीनी बणाईंदी। इब्राहिम रईसी ईरानी सियासत जी कदावर शख्सियत 14 दिसंबर 1960 ते ईरानी शहर मशहद में जन्म वठंदड़ इब्राहिम रईसी क़दामत पसंद सियासतदान सां गॾु इस्लामी कानूनदान ऐं लेखक पिणु हो। रईसी इनक़लाब खां पोइ इत्तलिया में शमूलियत इख्तियार कई। केतिरनि ई शहरनि में प्रोसिक्यूटर तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनई। खेसि सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली ख़ान जो जानशीन बि सम्झो वेंदो हो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त अदालतुनि खे आइन ऐं कानून मुताबिक़ इंसाफ़ फ़राहम करणो आहे। आइन में इदारनि जे इख़्तियारनि जे इस्तेमाल जूं हदूं मुक़रर आहिनि। समूरनि इदारनि खे पंहिंजे हदनि अंदरि रही कमु करणु घुरिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे रिमार्क सां तकलीफ़ पहुती आहे। पाक फ़ौज पंहिंजे हदनि अंदरि रही कमु कंदी आहे। ठुलजाग बादल 6 ॼणा बाज़ियाब थी घर पहुची विया। नौजवाननि खे ताज मोहम्मद मेलो में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में थियल मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा। बाज़ियाब थियलनि में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में थियल मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा। बाज़ियाब थियलनि में सरदार कंडराणी, अल्ताफ़ पहियार, ख़ादिम सरकी, आमिर सरकी, गुलबहार पहोड़ ऐं मुदस्सिर गिरोही शामिल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टीवी न्यूज़ में मलिकार आऊं मारवी थई दुआ भुट्टो। नाज़रीन हेडलाइंस मां ॾिठियूं ख़बर अवां सां शेयर कंदासीं। जाफराबाद में फायरिंग जे